ही आहे ज़ैन ऐं उन जी फैमिली जी कराची खां लाहौर वारे ट्रिप जी कहाणी। ज़ैन पंहिंजी फैमिली सां गॾिजी सभु कराची खां सखर लाइ निकिता। कराची खां सखर पहुचण में इन्हनि खे 7 आवर्स लॻा। सखर में राति रहण खां पोइ 2 ॾींहं सुबुह ज़ैन ऐं उन जी फैमिली मुल्तान जे लाइ निकिता। भी तक़रीबन 8 आवर्स में मुल्तान पहुता। त ॿुधायो ज़ैन ऐं उन जी फैमिली खे कराची खां मुल्तान पहुचण लाइ टोटल घणनि आवर्स जी ड्राइव करणी पई। डिस्टेंस कवर्ड इन आवर्स फ्रॉम कराची टू सखर इज इक्वल टू 7 आवर्स, फ्रॉम सखर टू मुल्तान इज इक्वल टू 8 आवर्स। कैलकुलेट द टोटल नंबर ऑफ आवर्स। 7 आवर्स में 8 आवर्स खे 8 कयो त आंसर आयो 15 आवर्स। त ज़ैन ऐं उन जी फैमिली कराची खां मुल्तान ताईं टोटल 15 आवर्स जो ट्रैवल कयो। ज़ैन ऐं उन जी फैमिली मुल्तान में तमामु घणो एंजॉय कयो। सोहन हलवो खाधो ऐं शाह रुकन आलम जी मज़ार ते बि विया। मुल्तान खां ज़ैन ऐं उन जी फैमिली बाय रोड लाहौर 7 आवर्स में पहुता। हाणे टोटल करे ॿुधायो कराची खां लाहौर ताईं ज़ैन ऐं उन जी फैमिली टोटल घणा आवर्स ट्रैवल कयो। डिस्टेंस कवर्ड इन आवर्स फ्रॉम कराची टू मुल्तान इज इक्वल टू 15 आवर्स, फ्रॉम मुल्तान टू लाहौर इज इक्वल टू 7 आवर्स। कैलकुलेट द टोटल नंबर ऑफ आवर्स। बिल्कुल सही। ज़ैन ऐं उन जी फैमिली कराची खां मुल्तान ताईं जो सफ़र 22 आवर्स में कयो। लाहौर में ज़ैन ऐं उन जी फैमिली बादशाही मॉस्क, मीनारे पाकिस्तान ऐं शाही किलो बि ॾिठा। सभिनी खे इन ट्रिप ते ॾाढो मज़ो आयो। लाहौर खां मुल्तान वापसि अचण वक़्तु अबू शॉर्टकट वरितो ऐं 5 आवर्स में मुल्तान पहुची विया। डिस्टेंस कवर्ड इन आवर्स फ्रॉम मुल्तान टू लाहौर was 7 hours and coming back from Lahore to Multan was 5 hours. Calculate the difference. 7 hours मां 5 hours subtract कया त आंसर आयो 2 hours. त ज़ैन ऐं उन जी फैमिली वापसि अचण वक़्तु 2 hours सेव कया। ज़ैन जे अबू खे मुल्तान खां कराची वापसीअ में रस्तो साफ़ मिलियो त अबू गाॾी तेज़ हलाई ऐं जल्दी कराची पहुची विया। If the travel time from Karachi to Lahore took 22 hours and traveling back from Lahore to Karachi took 19 hours, what is the difference in hours? छा तव्हां ॿुधाए सघो था त ज़ैन जे अबू टोटल केतिरा आवर्स सेव कया? बिल्कुल सही। ज़ैन ऐं उन जी फैमिली 3 आवर्स सेव कया। सभु ॾाढो थकिजी पिया, पर इन फैमिली ट्रिप में सभिनी खे ॾाढो मज़ो आयो।